अस्सलाम वालेकुम दोस्तों, जी तव्हां जो पंहिंजो बाग़ी ज़ैब ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो STR सिंधी चैनल। बिल्कुलु तव्हां थंबनेल ॾिसी पोइ हिन वीडियो में एंटर थिया हूंदो। बिल्कुलु अॼु मूं वटि टिकटॉक अकाउंट वार्निंग ख़तमु करण जो हल आहे। बहरहाल उनखे कीअं ख़तमु कजे ऐं तव्हां छा कंदा जो टिकटॉक अकाउंट ते वार्निंग अची वेंदी आहे। तव्हां कंदा ॿ अहम ग़लतियूं। उहे ग़लतियूं कहिड़ियूं आहिनि उहे तव्हांखे मां मोबाइल जी स्क्रीन ते सम्झायां थो त तव्हां ग़लतियूं कहिड़ियूं कंदा ऐं हा, हीउ ख़ासि करे सिंधी भाइरनि जे लाइ मूं वीडियो ठाहियो आहे त जीअं हू हिन वीडियो खे ॾिसनि ऐं पंहिंजे टिकटॉक अकाउंट जो वार्निंग ख़तमु कनि। तव्हांजो घणो वक़्तु नथो वठां, सो अचो त मोबाइल जी स्क्रीन ते हलूं। उन खां पहिरियां जेके बि नवां दोस्त आया आहिनि मुंहिंजे STR सिंधी चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो ऐं अचो त स्क्रीन ते तव्हांखे सम्झाया त उहे ॿ अहम ग़लतियूं कहिड़ियूं कंदा आहियो। दोस्तो हाणे असांखे छा करिणो आहे, जेको मसइलो आहे तव्हांखे मां खोले सम्झायां थो। त पहिरियों असां छा कंदा आहियूं, इहो टिकटॉक खोलियूं था। ठीकु आहे, हीअ मां टिकटॉक खोलियो। मां नोटिफिकेशन त चेक न आहियां कंदो, बहरहाल अॼु तव्हांजे करे ख़ासि करे हीअ वीडियो ठाहियो आहे त इन जे लाइ मां नोटिफिकेशन चेक कयां थो ऐं तव्हांखे असुलु मसइलो सम्झायां थो त अकाउंट वार्निंग ईंदी छो आहे। हाणे नोटिफिकेशन मां खोली। ठीकु आहे, नोटिफिकेशन खोलियमि। उन खां बाद में हीअ ऑल एक्टिविटी लिखियलु आहे। ठीकु आहे, ऑल एक्टिविटीअ में वेंदव, हिते लिखियलु हूंदो फ्राम टिकटॉक जी तरफ़ों तव्हां हिकु मैसेज आयल हूंदो। ठीकु आहे, मां हीउ खोलियो। ठीकु आहे, हाणे लिखियलु आहे यूअर वीडियो अपील रिज़ल्ट। ठीकु आहे, हाणे हिते हिननि मुंहिंजा वीडियो जेके हुया उहे बंदि कया हुया। हाणे ॾिसो पिया न, हीअ कम्यूनिटी गाइडलाइन जे करे बंदि कया अथनि। ठीकु आहे, इन्हनि खे मां वरी रिपोर्ट कई त मुंहिंजे वीडियो में अहिड़ी का बि शइ कान्हे जेका तव्हां अहम ग़लती कंदा हो। ठीकु आहे, अहम ग़लती कहिड़ी कंदा हो, तव्हांजो जेको वीडियो बंदि कंदा आहिनि तव्हां उनखे डिलीट करे छॾींदा हो। डिलीट करे छॾींदा हो, उन खां बाद में तव्हांजी अकाउंट वार्निंग हिते पई हूंदी आहे। जेकर मिसाल तव्हांजे अकाउंट वार्निंग अची थी वञे हली त हिते हेठि लिखियलु हूंदो आहे। हाणे मां तव्हांखे को वीडियो चेक करायां थो। ठीकु आहे, हीअ मुंहिंजो वीडियो हिननि बंदि कयो हो। ठीकु आहे, हीअ ॾिसो, हीअ वीडियो हिननि मुंहिंजा बंदि कया आहिनि, काफ़ी मुंहिंजा वीडियोस बंदि कया अथनि। बहरहाल मां हिन जो तव्हांखे रिज़ल्ट सम्झायां थो। हीअ वरी बाद में मुंहिंजा खोलिया हुया। ठीकु आहे, वधीक नेटवर्क स्लो आहे। ठीकु आहे, हीअ ॾिसो कॉन्टेंट रिस्टोर्ड, हीअ तव्हांजे सिस्टम ईंदो आहे जॾहिं वीडियो बंदि थी वेंदो आहे। हेठि लिखियलु हूंदो आहे सबमिट अपील। ठीकु आहे, सबमिट अपील करण खां पोइ तव्हांजो हुननि में मैसेज ईंदो आहे, पंहिंजो वीडियो डिलीट न कंदा कयो। जेको वीडियो तव्हां रखो आहे उनखे डिलीट न कयो, पहिरियों सबमिट अपील कयोसि। ठीकु आहे, सबमिट अपील कंदुसि त बाद में तव्हांजो वीडियो कलाक जे अंदरि बि खोले सघनि था। कलाक खां बाद में 24 कलाकनि जे अंदरि माना तव्हांजो वीडियो खोलींदा ऐं अकाउंट वार्निंग तव्हांजी ख़तमु थी वेंदी हली। ठीकु आहे, मुंहिंजे अकाउंट वार्निंग लॻल हुई। बहरहाल मुंहिंजो वीडियो जॾहिं खोलियनि त अकाउंट वार्निंग ख़तमु थी वई। हाणे जेकर अकाउंट वार्निंग अञा बि नथा खोलनि त पोइ असां छा कंदासीं, पोइ हलो त तव्हांखे मां सम्झायां। पोइ असां वेंदासीं प्रोफाइल में। ठीकु आहे, प्रोफाइल में वियासीं, हीअ जेके 3 डॉट्स ॾिसो था पिया ही साम्हूं, इन्हनि खे क्लिक करिणो आहे। ठीकु आहे, इन में अचो आहे सेटिंग एंड प्राइवेसी, हिते मां अची वियुसि। ठीकु आहे, प्राइवेसीअ खां पोइ असांखे डायरेक्ट वञिणो आहे रिपोर्ट अ प्रॉब्लम। ठीकु आहे, रिपोर्ट अ प्रॉब्लम, हिते मां वियुसि। ठीकु आहे, नेटवर्क ओके आहे मुंहिंजो, मां ॾसांव थो। हीअ जेको साम्हूं मथे किताब वारे सिस्टम तां तव्हां ॾिसो था पिया, इहो तव्हां खोलींदो। ठीकु आहे, हाणे नेटवर्क स्लो आहे सो जंहिं मां खुली वठनि। ठीकु आहे, हीअ अची वियो हलियो। हाणे हिन में जेके वीडियोस तव्हांजा अंडर रिव्यू कंदा आहिनि उहो बि तव्हां हिननि खे लिखी सघो था त असां अंडर रिव्यू छाजे करे कयो अथव, उनखे बि तव्हां चेक करे वठिजो। ऐं हा, पंहिंजी ID जो स्क्रीनशॉट कढिजो जेको तव्हांजो वीडियो बंदि थी वञे ऐं अकाउंट वार्निंग हिते ईंदो। ठीकु आहे, हीअ क्रिएट न्यू में हिते असां नई हुननि रिपोर्ट मोकिलियूं पिया आहिनि। ठीकु आहे, हिते पंहिंजा तव्हां फ़ोटो मोकिलिणा आहिनि। ठीकु आहे, जेके मोकिलियो, मिसाल तौरु 2 मोकिलिजो। ऐं जेको वीडियो बंदि थियो आहे ऐं अकाउंट वार्निंग वारो, हिते तव्हां अंग्रेज़ीअ में लिखंदो त बि सम्झी वेंदा, जेकर उर्दूअ में लिखंदो त बि सम्झी वेंदा हलिया। त हिन में तव्हांखे पंहिंजो मसइलो लिखिणो आहे त अहिड़ो को बि असां कुझु न आहे कयो, नई वीडियो असांजो कम्यूनिटी गाइडलाइन जे ख़िलाफ़ु आहे, सो महिरबानी करे असांजो अकाउंट वार्निंग असांजे अकाउंट सां ख़तमु कयो ऐं असांजे वीडियो खे खोलियो। ठीकु आहे, इहे 2 अहम इशू हूंदा आहिनि जेके तव्हांखे 24 कलाकनि खां पोइ तव्हांजी अकाउंट वार्निंग ख़तमु कंदा आहिनि। बहरहाल काफ़ी दोस्त छा कंदा आहिनि, जेको वीडियो हुननि जो कम्यूनिटी गाइडलाइन जे करे बंदि थींदो आहे उनखे डिलीट करे छॾींदा आहिनि। सो ईअं न कंदा कयो। इनशाला अलाह कंदो तव्हांखे सम्झ अची वई हूंदी ऐं इन जेको नेक्स्ट मुंहिंजो वीडियो हूंदो उहो इनशाला
इन ते हूंदो त तव्हांजा वीडियोस फारियो ते छो नथा हलनि, उन जो कारण बि तव्हांखे ॿुधाईंदुसि। तेसिताईं असांखे ॾींदा इजाज़त। इंशाअल्लाह अल्लाह कंदो तव्हांखे ॻाल्हि सम्झ में अची वेंदी। ख़ासि करे ही मूं सिंधी भाइरनि जे लाइ वीडियो ठाहियो जंहिंजो अकाउंट वार्निंग न पियो हटे। सो टेंशन न वठो, अकाउंट वार्निंग इहा ख़तमु थी वेंदी हली। ऐं हा, अकाउंट वार्निंग लॻल आहे त वीडियो थोरा थोरा अपलोड कंदा कयो, माना हिकु ॾींहं में अपलोड कयो। इलाही दोस्त छा कंदा आहिनि, 4-4 5-5 वीडियोस अपलोड करे छॾींदा आहिनि। सो ईअं न कंदा कयो, महिरबानी। तेसिताईं ॾींदा मूंखे इजाज़त।